कराची मलिर मां रिपोर्ट नजीब अहमद खास के लिए टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन मंगो पीर इतलात अवामी तालकात जो खातो प्रेस रिलीज जुमो सेप्टेम्बर 2024 टाउन म्यूनसिपल कॉर्पोरेशन के चेयरमैन हाजी नवाज अली बिरोई जो चवणो हो त मींह पवण सबब तमाम घणो नुकसान थियो है। मंगो पीर टाउन में मौजूद कदीम गोठन जा मसला भी शहरन का मुख्तलिफ हिते आहिनि पर मां पाण हिते जो मकामी आहियां उन करे उन्हनि मसइलनि खां चङी रीत वाक़िफ़ आहियां। उन करे जिते ॿिया मसला भी ॾिठा हुया उते यूसी 16 खे भी वॾो नुक़सान पहुतो आहे जॾहिं त संदन आमद रफ़्त जा रस्ता मुकमल तौर तबाह थी विया आहिनि जंहिं करे अवाम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मुश्किलातुनि बुनियादनि ते कमु कयो अहिड़नि ख़ालनि जो इज़हार हिन यूसी 16 ॼामोट मुहल्ला में नवनि टॉयलेट्स जे तामीर जे हवाले सां कयो। कम जो मुआइनो कंदे कयो। इन मौक़े ते साणस गॾु म्यूनसिपल कमिश्नर आगा खलीक सुप्रीडेंट इंजीनियर हसन शेख वाइस चेयरमैन राना आरिफ ज़िले ओलह जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी अली अकबर यूसी चेयरमैन जुम्मन दड़ो वाइस चेयरमैन हसन बलोच अख्तर लुंड AA आफाक आलम सब इंजीनियर जुनैद सिद्दीकी उन मौक़े ते मकामी रहवासी ऐं ॿिया पिणु मौजूद हुया।